ओम शांति। जिजामावस्यन भविष्य में अष्ट देवता और भक्ति में इष्ट ठहण जो पुरुषार्थ शाय 31/5/72 जमावस्यन पांची पाण की सदा शिव जी शक्ति समझी करे हर कर्म कंदा मां शिव जी शक्ति है ये अनुभव कंदा है। मां आत्मा पंहिंजे अलंकार व अष्टभुजाधारी मूर्त सदा पंहिंजे साम्हूं रहंदी आहे। असांजी अलंकारी मूर्त अर्थात सदा सर्व शक्तियुनि जा अलंकार ऐं अष्टभुजाधारी अर्थात अष्ट शक्ति सदा पंहिंजे साम्हूं रहंदी आहे। अष्टभुजाधारी अर्थात अष्ट शक्तिवान, अष्टभुजाधारी अर्थात अष्ट शक्तिवान। मुख्य अर्थ शक्ति जो बाबा असांखे ॿुधाई थी त सदा पंहिंजे अष्ट शक्ति स्वरूप स्पष्ट रूप सां ॾेखारे में ॾींदो आहे। शक्तियुनि जो गायन न शिवमयी शक्तियूं हूंदियूं आहिनि। देवियुनि जे लाइ बि शिव जी शक्ति चइबी आहे। शिव बाबा जी स्मृति में सदा रहंदा आहिनि। शिव ऐं शक्ति ॿिन्ही जो साथ साथ गायन आहे। जीअं आत्मा ऐं शरीर ॿिन्ही जो साथ आहे न, जेसिताईं हिन सृष्टि खे असां पाठ था ॿुधायूं तेसिताईं अलॻि न थी सघे। ईअं ई शिव ऐं शक्ति ॿिन्ही जो एतिरो गहरो संबंध आहे। शिव बाबा मां आत्मा, शिव बाबा जी शक्ति एतिरो गहरो संबंध आहे जो गायन शिव शक्ति पंजो त ईअं ई सदैव साथ जो अनुभव कंदा आहियो या सिर्फ़ गायन। कल्ह बि बाबा चई माता पिता जे रूप में गॾु रखो। अॼु शिव जी शिव साधन जे रूप में असांखे शिव खे पाण सां गॾु अनुभव करणु। शिव जी गायन शिव शक्ति, शिवमयी शक्ति त सदा साथ ईअं हुजे जो कोई कॾहिं हिन साथ खे तोड़े ई न सघे। बाबा साथ ईअं हुजे जो कोई बि हिन साथ खे कॾहिं बि तोड़े ई न सघे, मिटाए ई न सघे। ईअं अनुभव कंदा आहियो। सदा शिवमय शक्ति स्वरूप में स्थित थी करे हलंदा आहियो त कॾहिं बि ॿिन्हिनि जी लगन में माया विघ्न न। शिव सां गॾु रहंदासीं न पक्को स्नेह हूंदो त कोई बि माया कहिड़े बि रूप में ईंदी त उहो विघ्न न विझी सघंदी। कहावत बि आहे न, ॿ जे बराबर हूंदो। त जॾहिं शिव ऐं शक्ति ॿिन्हिनि जो साथ थी वेंदो त अहिड़ी शक्तियुनि जे अॻियां कोई कुझु बि न करे। जॾहिं शिव ऐं शक्ति साथ हूंदी त अहिड़ी शक्ति जे अॻियां कोई कुझु करे ई न सघंदो। हिन डबले शक्तियुनि जे अॻियां ॿियो कोई बि शक्ति पंहिंजो वार न करे सघंदी आहे, हार न खिलाए सघंदी। अगरि हार थींदी आहे माया जो वार थींदो आहे। जीवन में असांखे कहिड़ी बि शक्ति जे कारण हार थिए थी या माया जो वार थिए थो त छा हुन समय शक्ति स्वरूप में स्थित आहे? पंहिंजे अष्ट शक्तियूं संपन्न संपूर्ण स्वरूप में स्थित आहे। देवियुनि जे अॻियां असुर बि हारजी वेंदा आहिनि। आसुरी शक्ति शिव जी शक्ति आहे न। त हूअं ई अगरि असां पंहिंजी अष्ट शक्ति संपन्न स्वरूप में स्थित थी वेंदासीं, अष्ट शक्तियुनि मां असां अगरि कोई बि शक्ति जी कमी आहे त अष्टभुजाधारी शक्तियुनि जो गायन आहे उहो थी सघंदो आहे। सदैव पंहिंजे पाण खे ॾिसो, सदैव अष्ट शक्तिधारी शिव शक्ति थी करे हलूं था। कल हुयो सर्वशक्तिवान बाप जी संतान
अज अष्ट शक्तिधारी शिव शक्ति थी करे हल मां शिव जी शक्ति जो सदा अष्ट शक्तिन के धारण करण वारा उहो ही अष्ट देवताएं में भी जो सत्युग में 8 गद्दी हूंदियूं लक्ष्मी नारायण जी 1 2 3 8 त बाबा चवंदा कि जेका अष्ट शक्तिधारी हाणे जेका शिव जी शक्ति ठही करे हलंदा न उहो ही सत्युग में अष्ट देवताएं में भी ईंदा आहिनि अची सकता है। अगर पंहिंजे में कोई भी शक्ति जी कमी अनुभव कंदा आहियो त अष्ट देवताएं में अचण मुश्किल आहे। अष्ट देवता सॼी सृष्टि जे लाइ इष्ट रूप में ॻायल पूजा थींदी आहे न हुनजी। अष्ट देवता जो थींदा आहिनि सॼी सृष्टि जे लाइ इष्ट जे रूप में उन्हनि खे पूजदा आहिनि, पूजा भी करना है, गायन भी करना है। देवी देवता की भी पूजा बेकिंग थी सकती है। तब भक्ति मार्ग में इष्ट थे व भविष्य में अष्ट देवता थे हाणे अष्ट शक्तिन के धारण सदैव पांजे में कंदा। इस समय शिव शक्ति अष्ट शक्तिधारी खुद खे अनुभव कंदासीं, खुद में धारणा कंदासीं तॾहिं असां भविष्य में अष्ट देवता और भक्ति मार्ग में सभिनि जो इष्ट ठही सघंदासीं। हिन शक्तियुनि जी धारणा सां स्वतः ऐं ज़हर जी 2 ॻाल्हियुनि जो अनुभव थींदो। अगर ये शक्तियूं असां में हूंदियूं न त असां में 2 ॻाल्हियुनि जो अनुभव माण्हू कंदा। कहिड़ी ॻाल्हि हूंदी? सदा पंहिंजी खे शिव शक्ति व अष्ट भुजाधारी व अष्ट शक्तिधारी सम्झण सां हिकु त असां साथीपन जो अनुभव कंदासीं, बाबा जी साथ जो अनुभव कंदासीं। ॿियो सदा पंहिंजी सेठ साक्षीपन जी अनुभव कंदासीं। सदा बाबा जो साथ सां अनुभव कंदासीं। छोकी शिव जी शक्ति यदि शिव खे सदा यादि कंदासीं तॾहिं त शिव जी सभु शक्ति असां में माण्हुनि खे अनुभव थींदी न। साथीपन भी अनुभव थींदो माण्हुनि खे अनुभव थींदी सदा शिव सां गॾु रहंदी। ॿियो साक्षीपन भी अनुभव थींदो। हिकु साथी ॿियो साक्षी ये 2 अनुभव थींदा जेके ॿिए शब्दनि में साक्षी अवस्था छा थींदी आहे? बिंदु रूप जी स्टेज साक्षी थी करे अगरि साक्षीपन जी आहे त खुद की आत्मा सम्झी बाबा खे यादि करे हिन ॻाल्हि खे ॾिसंदासीं बिंदु स्वरूप। तॾहिं असां साक्षीपन जी स्थिति में थी सघंदा आहियूं। साक्षीपन जो अनुभव अर्थात अव्यक्त जो अनुभव थी। साक्षीपन खुद के बिंदु बाबा के बिंदु रूप में याद करेगा। दुनिया में सब कुछ ॾिसंदासीं ॿुधंदासीं ऐं साक्षीपन में त पोइ साथ में कमु करणो हूंदो आहे न त फरिश्ते स्वरूप लाइट जो शरीर भी अनुभव कंदासीं। अष्ट शक्ति जी धारणा थियण सां अगर असां में अष्ट शक्तियूं आहिनि त असां में ये 2 विशेषतायूं अनुभव सदा ऐं स्वतः ई कंदा। असां भी कंदासीं ऐं ॿिया भी असां द्वारा कंदा। ईअं अनुभव कंदा कि कोई साकार में मूंसां गॾु आहे त पोइ कॾहिं भी पंहिंजे में अलबेलोपन व कमजोरीपन अनुभव न थींदो। साकार में असां सां गॾु कोई आहे जॾहिं कोई साथी हूंदो न उमंग उत्साह वारो शक्तिशाली असां कॾहिं भी अकेलोपन अनुभव न कंदा। लेकिन माण्हुनि खे देहदारी साथीपन जो साथ छोकी ॾाढे समय खां देहदारी सम्झी वेठा आहिनि
लेकिन हाणे सॼी खुद खे आत्मा समझी करे सृष्टि स्वरूप में थी करे शिव बाबा के पंहिंजो साथी अनुभव करणु। जॾहिं असांखे अष्ट शक्ति अची वेंदी बाबा खे यादि करणी पवंदी, शिव बाबा खे सदा यादि कंदासीं त असांखे ईअं अनुभव थींदो जीअं त साकार में मूंसां गॾु कोई आहे। हिनजी निशानी छा हूंदी कि असांखे कॾहिं बि अकेलोपन न लॻंदो, भले असां सां गॾु कोई रहे थो या नथो रहे। ऐं असांखे कॾहिं बि जीवन में कमज़ोरीपन अनुभव न हूंदी, सर्वशक्तिवान सां गॾु। हिन रीति सां जॾहिं सर्वशक्तिवान शिव ऐं शक्ति ॿिन्ही जी स्मृति रहंदी आहे त हलदे फिरदे बिल्कुलु ईअं अनुभव कंदव जीअं साकार में साथ आहे बाबा, ऐं हथ में हथ बि आहे। साकार में भी साथ आहे और हथ में हथ भी है, गायल भी है न। साथ और हथ, साथ भी हुजे और हथ भी। माण्हू कई माण्हू साथ हूंदा न त हथ पकड़े हलंदा आहिनि, त असांखे कहिड़ो साथ? निराकार रूप में साथ। और निराकार बाबा जी श्रेष्ठ श्रीमत असांजी बुद्धि में अगरि यादि जीअं असां हुनजो हथ पकड़े रखियो त साथ आहे बुद्धि जी लगन, ऐं साथ पंहिंजे सदा पंहिंजे साथ श्रीमत रूपी हथ अनुभव कंदा। हिकु त साथ आहे बुद्धि जी लगन बाबा सां गॾु हुजे, बुद्धि द्वारा असांखे निराकार रूप में बाबा यादि हुजे, और सदा पाण सां गॾु अगरि असांजी बुद्धि में श्रीमत हूंदी न बाबा जी, हा भई हिन ॻाल्हि जे लाइ मूंखे बाबा ईअं चए थी त मां यादि थी करां कि बाबा जी श्रीमत बि मुंहिंजी बुद्धि में यादि अचे, तॾहिं असां साथ त आहियूं ऐं हुनजो हथ बि पकड़े रखियो। त साथ आहे बुद्धि जी लगन ऐं पाण सां गॾु श्रीमत रूपी हथ अनुभव कंदो। जे कोई जे मथां कंहिंजो हथ हूंदो आहे न त उहो निर्भय ऐं शक्ति रूप हूंदो आहे। कोई बि मुश्किल कार्य करण खे तयार थी वेंदो। कोई शक्तिशाली अगरि असां सां गॾु हूंदो आहे त निर्भय ऐं शक्ति रूप हूंदो आहे न। इन रीति सां जॾहिं श्रीमत रूपी हथ पंहिंजे मथां सदा अनुभव कंदव त कोई भी मुश्किल परिस्थिति व माया जा विघ्न सां घबराईंदासीं। अगरि श्रीमत रूपी हथ पंहिंजे मथां सदा अनुभव कंदासीं त कोई भी मुश्किल परिस्थिति व माया जी विघ्न सां असां घबराईंदासीं। हथ जी मदद सां हिम्मत सां सामनो करण सहज अनुभव कंदासीं। बाबा जो हथ भी हूंदो ऐं बाबा साथ आहे त हिम्मत भी हूंदी, सामनो करण जो सहज अनुभव कंदासीं। हथ बाबा जी श्रेष्ठ मत। हिन जे लाइ चित्रनि में भगत ऐं भगवान जो रूप छा ॾेखारियो? हिन लाइ भक्ति मार्ग में चित्र कहिड़ो ॾेखारियो आहे? शक्तियुनि जो चित्र बि ॾिसंदा आहियो त वरदाननि जो हथ भक्तनि जे मथां ॾेखारींदा आहिनि न। इहे हथ छो ॾेखारींदा आहिनि? छो जी बुद्धि रूपी हथ अर्थात ये शिव जी शक्तियों पंहिंजो बुद्धि रूपी हथ पंहिंजे परमात्मा के हुन हथ पकड़े रखियो अथनि। हिन करे हस्तनि द्वारा वरदान कंदा। लेकिन असल में बुद्धि में परमात्मा सां गॾु लॻल। मस्तक जे मथां हथ ॾेखारींदा आहिनि ऐं हथनि सां वरदान ॾींदा आहिनि। हिनजो अर्थ बि इहो ई आहे कि मस्तक अर्थात बुद्धि में माण्हू आशीर्वाद ॾींदा आहिनि त हथ मथे ते रखंदा आहिनि। मथे ते हथ रखण मतलब हुननि जी बुद्धि में
परमात्मा समझ रही की बुद्धि के भगवान पकड़े रखी, भगवान सा जुड़ल हुजे बाबा मस्तक अर्थात बुद्धि में सदैव श्रीमद रूपी हथ अगर आए तो हथों साथ हुजन के कारण सदा ही विजयी। हथों साथ एक तरीका है देवी जे हथों सा वरदान अचन जो आशीर्वाद मथे से हथ रखता है हथ समझो बुद्धि रूपी हथ पर बाबा संगत सदा लगल और जी आत्मा मस्तक के विच में ही रहेंगे हम तो ये सदैव साथ हाथ जो साथ हथ जो अनुभव करना आयो कि बाबा में संगत दिया और बाबा की गाली समझी बुद्धि में घड़ी घड़ी इंदी रहो कि हाँ बाबा ने लाए ये कितनी भी कमजोर आत्मा हो जाए लेकिन साथ अगर सर्वशक्तिवान आए तो कमजोर आत्मा में भी स्वतः ही भले भरी शक्ति अलग तो ये शक्ति अच्छी है कितनों भी भयानक स्थान हो लेकिन साथी शूरवीर तो केड़ो भी कमजोर शूरवीर थी वेंदो केड़ो भी कमजोर शूरवीर थी वेंदो वो कदी माया सा घबराईंदा थे माया सा घबराइण व माया जो सामनो न करण जो कारण छा आहे बाबा सां जो बुद्धि न जुड़ल अर्थात बाबा जो साथ हथ जो अनुभव न कंदा बाप साथ ॾियनि था लेकिन वठण वारा न वठन जो छा कंदा भगवान बाबा तो असांखे तो साथ ॾेई थो न चए थी मूंखे रोज यादि करो मुंहिंजी ज्ञान की मुरली श्रीमद जो मां मुरली में ॾियां थो वो ॿुधो सम्झो तो यही तो बाबा जी मदद है न बाप ॿारनि जो हथ पकड़े करे उन्हनि खे सही रास्ते ते लाइण चाहींदो भक्ति मार्ग में भी हूंदो न घर गृहस्थी में भी माउ पीउ साथ पकड़े उन्हनि खे वठी वञणु चाहींदा आहिनि लेकिन बार बार हथ छुड़ाए करे पंहिंजी मथे हले तो छा कंदो माउ पीउ मुंझी वेंदो माउ पीउ भी मुंझी वेंदा ॿार भी कि मां छा करा हिन रीति हिकु त बुद्धि जे संग ऐं साथ खे भुलिजी वेंदा आहिनि असां भी बाबा श्री भगवान बाबा खे शरीर न आहे न जे करे बाबा खे असां निराकार रूप में सिखी करे बुद्धि द्वारा ही याद करे सकते हैं बुद्धि द्वारा ही हुनजे संग जो अनुभव करे सकते हैं बुद्धि द्वारा ही हुनजे साथ जो अनुभव करे सकते हैं बुद्धि में उन्हनि जी ॻाल्हियूं हूंदियूं त उन्हनि जो हथ पकड़े सकता है त बुद्धि जे संग ऐं साथ खे भुलिजी वेंदा आहिनि और श्रीमद रूपी हथ खे छॾे ॾींदा आहिनि भई बाबा श्रीमद ॾिनी अथई सुबुह जो उथी करे मूंखे यादि करो पोइ मुंहिंजो ज्ञान जी जेकी मुरली आहे उहो ॿुधो हर कर्म कंदे हुए रोटी खाईंदे हुए रोटी पचाईंदे हुए मूंखे यादि करो बाबा हर श्रीमद ॾिनी थी छा ॾिनी थी सिर्फ़ ये तो ॾिने थे कि सुबुह खां राति ताईं मूंखे यादि करो मूंखे सभु कुझु ॿुधायो त ये श्रीमद आहे न श्रीमद रूपी हथ खे छॾे ॾींदासीं त मुंझी वेंदासीं उलझन में अची वेंदासीं अथवा कमज़ोर थी वेंदासीं बाबा चए थो माया भी ॾाढी सख़्तु कॾहिं भी वार करण जे लाइ न पहिरियों बाबा जे साथ हथ खे छुड़ाए करे अकेलो ठाहे सघे माया भी छा कंदी आहे जेका माया अर्थात कहिड़े भी विकार बुराए या कि परिस्थिति या कि व्यक्ति द्वारा कोई व्यक्ति के संग अरे छा रोज रोज ज्ञान था ॿुधो बस ॿुधी वठो न हिकु छा बाबा खे रोज रोज यादि था करो पाण सां उल्टी सुल्टी ॻाल्हियूं ॿुधाए करे असांजो बुद्धि जो संग बाबा सां गॾु आहे उहो तोड़ाए करे पंहिंजो पाण सां गॾु जोड़दी देहदारी बि तव्हां सां गॾु आहियूं हाणे सत्संग ॻाल्हायो ईअं करो
वो पंहिंजी मत ॾींदा, पंहिंजी सम्झ ॾींदा। बुद्धि रूपी श्रीमत रूपी हथ आहे। अॼु कोई न थोरो देरि मूंसां ॻाल्हायो, हाणे तोसां आहे पोइ करे वठिजो। कोई ईअं बाबा खां परे करे छॾंदी, पहिरियों अकेलो ठाहींदी। जॾहिं अकेलो कमज़ोर थी वेंदो तॾहिं माया वार कंदी आहे। एक्चुअली अगरि कोई दुश्मन कंहिंजे मथां वार कंदो न त पहिरियों हुनखे हुनजे संग ऐं साथ खे छुड़ाईंदो। पहिरियों माण्हू कंहिंखे बि धोखो ॾींदो आहे, कंहिंजो बि कुझु ग़लति करणो हूंदो आहे त पहिरियों हुननि जे संबंधियुनि सां, हुननि जे संग सां हुनखे छुड़ाईंदा। कोई न कोई युक्ति सां हुनखे अकेलो ठाहे करे पोइ वार कंदे। त माया बि पहिरियों साथ ऐं हथ छुड़ाए करे पोइ वार कंदी बाबा सां। अगरि साथ ऐं हथ छॾियऊं ई न त सर्वशक्तिवान साथ हूंदो त माया छा करे करे असांखे देवदारी जे संग ऐं साथ जी परवाह न करणी आहे। मूंखे मुंहिंजे बाबा सां गॾु, मुंहिंजो साथ बुद्धि सां गॾु जो मां बाबा सां गॾु आहियां। बाबा जी श्रीमत जो मुंहिंजी बुद्धि में आहे, या हथ जो मां पकड़े छॾियो आहे कि मूंखे बाबा सुबुह खां राति ताईं श्रीमत ॾिनी अथई। अगरि असां उहो पालन कंदा रहंदासीं न त बाबा ऑटोमेटिकली असां सां गॾु सुधार रहंदा। त बाबा चए थो हिनखे न छॾो। हिकु त बाबा खे यादि करणु न छॾो, ॿियो बाबा जो असांखे श्रीमत ॾिनी अथई। भले तव्हांखे मुरली नथी सम्झ में अचे, भले तव्हांखे बाबा सां एतिरो योग नथो लॻे, लेकिन असांखे प्रॉपर बाबा जी रोज़ हिकु शब्द त सम्झ में ईंदो। हिकु शब्द बि सम्झ में अचे त बाबा जो हिकु शब्द ₹1,00,000 जो आहे। ₹1,00,000 जी कमाई थी वेंदी न। ऐं धीरे धीरे बुद्धि खुलंदी आहे। इन करे रोज ये नियम को करो कि मूंखे जो बाबा चए बाबा खे यादि करणो आहे। रोटी खाइण खां पहिरियों बाबा खे यादि करे पोइ बाबा सां गॾु खाइणी आहे, छोकी अन्न जो असर मन ते ॾाढो पवंदो आहे। त ईअं सदा मास्टर सर्वशक्तिवान ठही करे हलो। बाबा चवंदा भक्ति में भी पुकारदा हुयो न कि हिकु बार हथ पकड़ो भगवान असांजा। हथ बुद्धि में परमात्मा जी श्रीमत हुजे। अगरि असांखे बाबा रोज़ रोज़ जो सभु ॻाल्हियूं ॿुधाइनि था, उहे असांजी बुद्धि में धारण थी वयूं। असां उन ई ॻाल्हियुनि खे ध्यान में रखी दुनिया में रहंदासीं, कंहिंसां ॻाल्हाईंदासीं, संबंध में ईंदासीं त जीअं सभु परमात्मा जो हथ पकड़े रखे। त बाप हथ पकड़ंदो आहे, हथ में हथ ॾेई करे हलण चाहींदा आहियूं, पोइ बि हथ छॾे ॾींदा आहियो त भटकणो पवंदो आहे। बाप बि असांजो हथ पकड़ंदा आहिनि। ॿार बि हथ में हथ ॾेई करे असां बाबा जी चयो मञी करे हलंदा आहिनि, पोइ बि हथ छॾे ॾींदा आहिनि त भटकणो न थींदो त छा थींदो। हिकु बार बाबा जी श्रेष्ठ मस्ती थी लॻे, बाबा जी चए ते हलूं था त बाबा जी चयो मञीदासीं न त भटकणो पवंदो न। त हाणे पंहिंजे पाण खे भटकाइण जे निमित्त बि स्वयं ई ठहियल। जे कोई भी योद्धो युद्ध जे मैदान ते वञण खां पहिरियों पंहिंजे अस्त्र शस्त्रनि खे, पंहिंजी सामग्री खे साथ में रखी करे पोइ मैदान ते वेंदा आहिनि। जे कोई भी योद्धो युद्ध जे मैदान ते वञण खां पहिरियों पंहिंजा शस्त्र, पंहिंजी सामग्री खे साथ में रखी करे पोइ मैदान ते वेंदा आहिनि। ये इन कर्म क्षेत्र रूपी मैदान से कोई भी कर्म करण अथवा योद्धो ठही युद्ध करण जे लाइ असां ईंदा आहियूं। हिन कर्म क्षेत्र में छो हिन समय क़यामत जो समय थो हले न, सृष्टि ते हिसाब किताब चुकतो करण जो समय थो हले। त ये कर्म जेको गीता में लिखल आहे न,
युद्ध जो मैदान हिन समय हिन सृष्टि ते हर एक जे मन में युद्ध थी हले, हर एक आत्मा जो मन युद्ध जो मैदान लगल पियो। त हिन कर्म क्षेत्र रूपी मैदान ते जॾहिं हिन सृष्टि में पार्ट हो जायूं था कर्म कंदे समय, कर्म जॾहिं करूं था त हिते हिक ॿिए खे ॾिसंदा आहियूं, ॻाल्हियूं ॿुधंदा आहियूं, कंदा आहियूं। त बाबा चेतवन था कर्म क्षेत्र रूपी मैदान ते कोई भी कर्म करण अथवा योद्धो ठही युद्ध करण लाइ ईंदा आहियूं। युद्ध ते है न सॼो कोई छा थो चए, कोई छा थो चए, असां छा था चऊं, असां छा था सोचूं, साम्हूं वारो नथो मञे त जीअं मन में युद्ध थी थिए। त हिन समय त कर्म करण खां पहिरियों पंहिंजा शस्त्र अर्थात अष्ट शक्तियुनि जी सामग्री साथ रखी करे पोइ कर्म कंदा आहियूं। जॾहिं बि असां इन करे त बाबा नियम छा ठातो अथई कि रोज सुबुह जो उथी करे पहिरियों मूंखे यादि करो, मूंखे गुड मॉर्निंग करो, मूंसां संबंध जोड़ो, मूंखे सभु मन जी सभु ॻाल्हियूं ॿुधाए करे पोइ मूंसां गॾु कर्म क्षेत्र में अचो। छो चए थी बाबा खे पतो आहे हिन समय सभी आत्माउनि जा स्वभाव संस्कार अहिड़ा थी आहिनि जो टक्कर थींदी आहे। असां चऊं असां वॾा, ॿार चए असां वॾा, साम्हूं वारो चए मां सही, असां चऊं असां सही। ऐं हिसाब किताब चुकतो करण जो समय त असां वटि बाबा चए थो जॾहिं बि सुबुह जो उथंदव मूंखे यादि कंदव, पंहिंजे अंदर सभु शक्तियूं धारण कंदव, चलो ॿियो कुझु बि न, इहो त यादि रखो बाबा मूंसां गॾु आहे, बाबा में ई सर्व शक्तियूं समायल आहिनि। त बाबा चए चवनि था जॾहिं बि कर्म करण खां पहिरियों पंहिंजो शस्त्र अर्थात अष्ट शक्तियुनि जी सामग्री पंहिंजी बुद्धि में ध्यान में रखी करे कि वटि अठ शक्तियूं आहिनि, पोइ कर्म क्षेत्र में अचो या मूंखे यादि करे हलो। त हीअं कंदा आहियो या जिस समय दुश्मन ईंदो आहे, जिस समय ॻाल्हि थींदी आहे उन समय शक्तियूं गुण ज्ञान यादि करण जी कोशिशि कंदा आहियूं। बाबा छा चई तो छा थींदो, हार खाई वेंदसि। हिन समय अगरि कोई ॻाल्हि थी वेंदसि न त सोचूं बाबा मूंखे छा चए थी हिन ॻाल्हि जे लाइ, त हार थी वेंदी, ॿियो कुझु बि न। बाबा खे त यादि करो, बाबा खे यादि करे बाबा बि छा था चवनि कि मूंखे यादि करे हर कर्म करो। सदा पंहिंजे खे कर्म क्षेत्र ते कर्म करण वारा योद्धा अथवा महावीर समझो। जो योद्धे युद्ध जे मैदान ते सामनो करण वारा हूंदा आहिनि उहे कॾहिं बि शस्त्रनि खे न छॾंदा। जो युद्ध जे मैदान ते सामनो करण वारा हूंदा आहिनि वो कॾहिं बि पंहिंजे शस्त्रनि खे छॾंदा कि हुननि जी त अॻियां पुठियां सभु बंदूक आदि हुनजी गोलियूं आदि सभु हूंदी अथसि। त हिन समय जेको गीता में पाठ लिखल आहे युद्ध जे मैदान ते गीता, हिन समय ही प्रैक्टिकल युद्ध जो मैदान आता। रोज रोज कर्म क्षेत्र में कर्म था करो मतलब युद्ध जे मैदान ते था अचो। ताकि बाबा जो ज्ञान गुण शक्तियुनि जा अस्त्र शस्त्र ॾिना थी न उनखे बुद्धि में धारण करण ही युद्ध जे मैदान ते पंहिंजे शस्त्रनि खे साथ रखणु। सुम्हण समय भी पंहिंजे शस्त्रनि खे, जेका दुनिया में योद्धा हूंदा आहिनि उहे सुम्हण समय भी पंहिंजे शस्त्रनि खे छॾंदा न आहिनि। सुम्हण समय भी उन्हनि खे यादि रहंदो अथनि कि कॾहिं कोई आतंकी या कोई अहिड़ो माण्हू हमलो न करे छॾे। ईअं ई सुम्हंदे समय भी असांखे भी पंहिंजी अष्ट शक्तियुनि खे विस्मृति में न लाहिणो, अर्थात पंहिंजे शस्त्रनि खे अर्थात शक्तियुनि के गुणनि के ज्ञान के साथ में रखणो। ये न जॾहिं कोई माया जो वार थे उन समय भी सोचो कि छा युक्ति असांजी, सोच कंदे कंदे समय बीतजी वेंदो। इन लाइ सदैव एवर रेडी रहणो खपे, सदा अलर्ट एवर रेडी। अगर न हूंदासीं त काथे न काथे माया जो
दोखो असांखे मिली वेंदो, असां दोखो खाई छॾंदासीं। बाबा चवनि था हिन करे सदा अलर्ट ऐं एवर रेडी रहूं। त अगरि न रहंदासीं न अलर्ट ऐं एवर रेडी त असां काथे न काथे दोखो खाई छॾंदासीं। दोखो जो रिज़ल्ट छा थींदो? दोखो मिली वेंदी पोइ रिज़ल्ट छा थींदो? पंहिंजे पाण खे ॾिसी करे दुख जी लहर उत्पन्न थींदी कि बाबा असांखे एतिरो सम्झायईं, एतिरी असांखे शक्ति भरियईं, त बि मां दोखो खाई छॾियो। पंहिंजी कमी खे लाहींदी आहे न। अगरि पंहिंजी कमी न आहे त कॾहिं बि कोई कमी अची न सघंदी। त ॿियो कुझु बि न, लेकिन बाबा खे सदा यादि रखो। भले बाबा जे ज्ञान जी ॻाल्हियूं कुझु बि यादि न अचनि, ॿुध जे समय सम्झ में अचनि थी, लेकिन कोशिश करणी आहे यादि रखो। कोशिश करणी आहे कि असां यादि ॿुध जे समय ध्यान में रखो। हाँ बाबा जी ज्ञान जी पॉइंट असांखे हिन समय कम में अची सघंदी आहे। लेकिन अगरि असांखे हुन समय कुझु बि यादि न थियो थी त बाबा सां त संबंध अगरि गहरो हूंदो न, जॾहिं असां सॼो ॾींहुं बाबा खे यादि कंदा रहंदासीं, कर्म क्षेत्र में बि बाबा सां ॻाल्हियूं कंदा रहंदासीं, तॾहिं त बाबा सां यादि रहंदो। जॾहिं सॼो ॾींहुं बाबा जी ज्ञान जी ॻाल्हियूं बुद्धि मन में मनन हलंदी रहंदी, तॾहिं त समय ते ॻाल्हि यादि ईंदी न। अगरि कमी न हूंदी त कॾहिं असां कमी अची न सघंदी आहे, हार खाई न सघंदा आहियूं। हाणे बाबा चवनि था बेगमपुर जा बादशाह चईंदा हुयो न, ये हिन समय जी स्टेज आहे न, जबकि गम जी दुनिया साम्हूं आहे ऐं गम ऐं बेगम जी हाणे असांखे नॉलेज आहे। हिन समय चारों तरफ़ माण्हुनि जे जीवन में कंहिं न कंहिं प्रकार जो गम ई आहे। असांखे गम आहे। बाबा जा जो ॿार आहिनि, जेका पक्का ॿार जेके बाबा जी हर श्रीमत के पालन कंदा उहो हूंदा, जेको बाबा खे एॾो यादि कंदा हूंदा, हुननि खे त पतो ई न हूंदो गम थींदो छा आहे। हाणे खां ई जीवन मुक्ति जी स्थिति में स्थित हूंदा। कोई माण्हू चईंदो असांखे हिन ॻाल्हि जो गम आहे, अरे त हिकु सी ॻाल्हि आहे, हिन जे लाइ गम छा करणु। त गम बेगम जी हाणे ई नॉलेज आहे न, इनजे हूंदे हुए बि हुन स्थिति में सदा निवास कंदा आहियूं न असां। बेगम जी स्थिति आहे न, असांखे माण्हुनि जी कहिड़ी प्रकार जो गम आहे। असांखे अगरि गम न आहे त असां बेगमपुर जा बादशाह आहियूं न, मतलब हिन गम जी दुनिया में बि असां बेगम आहियूं। असांखे कोई गम न आहे त असां केतिरी वियासीं बेगमपुर जा बादशाह थी वियासीं न, बेगमपुर जा बादशाह आहियूं न असां। त चेक करो, अगरि कोई गम हुजे त हाणे बाबा खे ॾेई करे अनुभव करो कि मां बेगमपुर जो बादशाह आहियां। भले बेगर आयो, भले असां वटि माण्हू जहिड़ो धन संपत्ति चीज न आहे, कलयुग की दुनिया भले उन रीति सां बेगर आहियूं, लेकिन बेगर हूंदे हुए बि बेगमपुर जा बादशाह आहियूं न। स्थूल धन संपत्ति सां बेगर, लेकिन बाबा चईंदा न मुंहिंजे ॿारनि खे मां अंत ताईं दाल रोटी ज़रूर ॾींदमि। भले असांखे स्थूल धन संपत्ति सां असां बेगर आहियूं, असां रोज़ दाल रोटी खाईंदा आहियूं, लेकिन आत्मिक स्थिति सां असां बेगमपुर जा बादशाह आहियूं। सदा हिन नशे में रहंदे हुए असां बेगमपुर जा बादशाह आहियूं। हीअं रहंदा आहियूं। बादशाह अथवा राजा माण्हुनि में ऑटोमेटिकली शक्ति रहंदी आहे राज्य हलाइण। जेका बादशाह हूंदा आहिनि न, जेका राजा माण्हू हूंदा आहिनि, मुंहिंजी आत्मा में ऑटोमेटिकली शक्ति रहंदी आहे पंहिंजो राज्य हलाइण जी। मुंहिंजी आत्मा में शक्ति रहंदी आहे, लेकिन हुन ऑटोमेटिकली शक्ति खे अगरि सही रीति सां कम में न लॻाईंदव, काथे न काथे उल्टे कार्य में फसी वेंदव, त राजे जी शक्ति गुम थी वेंदी। अगरि असां बेगमपुर जा बादशाह आहियूं
असां खे बाबा इतनी शक्ति ॾिनी अथई, लेकिन अगर असां बाबा जी ॾिनी हुई शक्ति की सही रीति कार्य में न लॻाईंदासीं त वो शक्ति गुम थी वेंदी। वो शक्ति छा थी वेंदी? गुम थी वेंदी। पोइ असां राज्य पद गवाए छॾंदासीं। असां बेगम आहियूं, बेगमपुर जा बादशाह आहियूं, ऐं हिन दुनिया में माण्हू जेका गम में आहिनि, परेशानी में आहिनि, अगर असां उन्हनि जे मथां तरस न कंदासीं, उन्हनि जे मथां दया न कंदासीं, उन्हनि खे बि गम सां मुक्त करण जी शक्ति सहारो न ॾींदासीं, अगर असां उनजो मज़ाक उड़ाईंदासीं त असां ग़लति कंदासीं न। पोइ असां अगर उन्हनि खे छुड़ाईंदासीं, उल्टे कार्य में कार्य कंदासीं त असांजी राजी जी शक्ति खत्म थी वेंदी। पोइ असां राज्य पद पाए न सघंदासीं। ईअं ई हिते ही अगर जीअं दुनिया वारा भी अगर पंहिंजी शक्तियुनि खे, जीअं प्राइम मिनिस्टर प्रेसिडेंट आहे, अगर वो पंहिंजी शक्ति खे ठीक रीति कम में न लॻाए, कंहिं न कंहिं घाटे में लॻाए वियो, प्रेसिडेंट आया कुझु भी करे सघंदो आहे, त उन्हनि जो पद हली वेंदो। ईअं ई हिते भी अगर असां बेगमपुर जा बादशाह सर्व शक्तियुनि जी प्राप्ति आहे असांजी, लेकिन अगर कोई न कोई संग दोष व कोई न कोई कर्मेंद्रियन जे वश थी करे पंहिंजी शक्तियुनि खे खोई छॾंदासीं, असांखे बाबा शक्ति त ॾिनई। हाणे हिन जो मतिलब ये न असां कंहिंसां बि संग करूं, कहिड़ी बि ॻाल्हियूं करूं, कुझु बि ॾिसंदा रहूं, त असांखे पंहिंजे संग जी बि संभाल करणी आहे। असां बेगमपुर जा बादशाह आहियूं, सदा बाबा जे संग में रहूं, कॾहिं भी हिन कर्मेंद्रियन जे वश थी करे उल्टो सुल्टो कुझु ॾिसणो न आहे, ॻाल्हाइणो न आहे, कम न करणो आहे, न त असांखे जो बाबा शक्ति ॾिनी अथई खत्म थी वेंदी, खुशी खत्म थी वेंदी, पंहिंजी शक्तियूं गुम थी वेंदियूं। त बेगमपुर जो नशो व खुशी प्राप्त जो हुई वो स्वतः ही गुम थी। इन करे बाबा असांखे चवनि था कि कॾहिं भी असांखे जो बाबा द्वारा शक्ति प्राप्त थी आहे, गुण पिया प्राप्त थिया आहिनि, असांखे बाबा जो ज्ञान सम्झ में अचे थो, त असां अगर बेगमपुर जा बादशाह थी आहियूं, असां दुनिया में रहंदे सदा बेगम रहंदा आहियूं, सदा ख़ुशि रहंदा आहियूं, सदा निर्विघ्न रहंदा आहियूं, शक्तिशाली स्थिति आहे त असांजो कम आहे ॿियनि खे भी वो दान ॾे, लेकिन हुननि जे बुरे संग में न अची करे पंहिंजे संग जो प्रभाव हुननि खे लॻाए। जीअं वो बादशाह भी कंगाल थी वेंदा आहिनि, उअं ई हिते भी माया जे अधीन थियण जे कारण मोहताज कंगाल थी वेंदा आहिनि। तॾहिं त चवंदा आहिनि छा करूं, कीअं करूं, कॾहिं थींदो। जॾहिं असां में शक्ति न आहे तॾहिं त असां ईअं चईंदा आहियूं न छा करूं, कीअं करूं, कॾहिं थींदो। छोकी असांखे भगवान एॾी शक्ति ॾिनी अथई आत्मा में, लेकिन अगर असां पंहिंजी आत्मिक शक्ति खे ग़लति कम में लॻाईंदासीं त असां माया जे अधीन थी करे मोहताज कंगाल थी वेंदासीं न। रोज सुबुह जो माण्हू भगवान खे यादि करे तो, भगवान खां थोड़ी बहुत शक्ति मिले थी, लेकिन सॼो ॾींहुं अगर उल्टो सुल्टो ॻाल्हाईंदा, कंदा, चईंदा, उल्टी सिधी चीजूं ॾिसंदा त पोइ शक्ति खत्म थी वेंदी। चईंदा आहिनि छा करूं, कीअं करूं, कॾहिं थींदो, हे भगवान असांजे मथां महिर कर। त इहे सभु कंगालपन ऐं मोहताजपन जी निशानी आहिनि। काथे न काथे कोई कर्मेंद्री जे वश थी पंहिंजी शक्तियुनि खे खत्म करे छॾंदा आहिनि। सम्झो त अष्ट शक्ति स्वरूप बेगमपुर जा बादशाह आयो। हिन स्मृति खे कॾहिं भी भुलिजणो न आहे ऐं कॾहिं भी कहिड़े भी संग में अची करे कोई भी उल्टो सुल्टो कम न करणो। भक्ति में सदैव यही पुकारी कि सदा तव्हांजी छित्र छाया जे वेठा रहूं। त हिन समय साथ ऐं हथ जी छित्र छाया सां ॿाहिरि छो निकिरंदा आहियूं? बाबा चवनि था जॾहिं भक्ति में चईंदा आहियूं त हाणे त बाबा जो डायरेक्ट साथ सां निराकार रूप में बाबा खे यादि करे बाबा जे साथ जो अनुभव करे सघंदा आहियूं।
बाबा जी श्रीमत असांजी बुद्धि में हूंदी त बाबा जो हथ पकड़ल आहे। त अॼु जी पुरानी दुनिया में अगरि नंढे मर्तबे वारे जो बि अगरि कंहिंखे साथ मिली वेंदो आहे त उहो पंहिंजी खुमारी में ऐं ख़ुशी में रहंदो न। बाबा चवनि था की मूंखे मां एॾे वॾे माण्हुनि जे संग में रहंदो, उन्हनि खे केॾी ख़ुशी रहंदी आहे, सम्झंदा आहिनि उहो असांजो बैकबोन, इन करे खुमारी ऐं ख़ुशी रहंदी आहे। सोचो असांजो बैकबोन केरु आहे? असांजो बैकबोन केरु आहे? स्वयं परम पिता परमात्मा शिव बाबा असांजो बैकबोन आहे, जंहिंजो सर्वशक्तिवान बैकबोन आहे। त केतिरी खुमारी ऐं ख़ुशी हुजणी खपे न असांखे। कॾहिं ख़ुशी जी लहर ख़त्म थी सघंदी आहे? असांजो बैकबोन केरु आहे? शिव बाबा। त असांजी ख़ुशी ऐं शक्ति, ख़ुशी जी लहर कॾहिं ख़त्म थी सघंदी? सागर में कॾहिं लहरियूं ख़त्म थींदियूं आहिनि छा? नदी में लहर उठदी न आहे, लेकिन उस सां गॾु त सागर आहे। सागर में त लहरियूं उथदियूं आहिनि। त मास्टर सागर, बाबा सागर सां गॾु असां मास्टर सागर थी वियासीं न। त मास्टर सागर आहियूं, पोइ ईश्वर कुमारी, ईश्वरी ख़ुशी जी लहरियूं कॾहिं ख़त्म थी सघंदियूं? ईश्वर कुमारी ऐं ईश्वर ख़ुशी जी लहरियूं कॾहिं ख़त्म थी न सघंदियूं, जेको सदा बाबा सां गॾु रहंदो। त बाबा चवनि थी ख़त्म तॾहिं थींदियूं आहिनि जॾहिं सो सागर सां असांजो संबंध टुटी पवंदो। अगरि असांजो बाबा सागर सां संबंध टुटी पियो न त उहो ख़ुशी ऐं ख़ुशी जी लहरियूं ख़त्म थी वेंदियूं। असां साथ ऐं हथ छॾे ॾिनो त ख़ुशी जी लहरियूं बि समाइजी वई। अगरि सदा साथ जो अनुभव करो त पाप कर्म खां बि सदा सहज बची वेंदासीं। अगरि बाबा सां गॾु सदा रहंदासीं साथ त पाप कर्मनि सां बि बची वेंदासीं। छोकी पाप कर्म न अकेलेपन में थींदो। कोई बि पाप अगरि असांखां थिए थो त असां अकेला ई कंदा आहियूं। भई माण्हू कोई चोर चोरी बि कंदो, कूड़ बि ॻाल्हाईंदो, चोरी कंदो त बि हुनखे पतो हूंदो उहो करे थो, कूड़ ॻाल्हाईंदो त बि हुनखे पतो हूंदो। कोई बि विकार वश थींदो आहे, जेके अपवित्र जा संकल्प कर्म चइबो आहे, उहो बि अकेले में ई थींदो आहे। कोई बि जेका बि माण्हू बुरा कर्म कंदा आहिनि उहो बि पहिरियों अकेले वठी वेंदा आहिनि, अकेले में ई कंदा आहिनि, सभिनि जे साम्हूं न कंदा आहिनि। अगरि सदा पंहिंजे खे बाप सां गॾु गॾु अनुभव करो, चलो ॿियो कोई न, मूंसां गॾु शिव बाबा आहे। अगरि असां सां गॾु शिव बाबा आहे त असां सां गॾु साथी थी वियो न। त पोइ चोरी अगरि करणी हूंदी त कंदासीं न, छोकी बाबा साथ आहे। बाबा रोके छॾंदो न ॿार ईअं न खणबो आहे, हीअं न ॻाल्हाइबो आहे, विकार में न वञिबो आहे, अहिड़ी वेड़ी गंदी चीजूं न ॾिसबियूं आहिनि। कोई बि विक्रम व्यर्थ कर्म बार बार थींदो आहे त हिन जो कारण इहो आहे कि सदा साथी खे साथ न रखंदा आहियूं। अगरि साथी के साथ रखंदासीं न कलयुगी दुनिया में त बाबा असांखे सावधान कंदो, ईअं न ॻाल्हायो, ईअं न ॾिसो, इहे सभु ईअं कर्म न करो। त ॿियो कोई साथ न, लेकिन बाबा साथी हूंदो त बाबा असांखे ॿियो ई केॾो सुठो ठाहे छॾंदो न बाबा। त अहिड़े साथी खे त सदा साथ में रखणो खपे जो असांखे सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण, संपूर्ण निर्विकारी, डबल अहिंसक, मर्यादा पुरुषोत्तम ठाहींदो आहे। अहिड़े साथी खे त सदा पाण सां गॾु रखणो खपे न, जो असांखे मनुष्य खां देवता ठाहींदो, देवी ऐं देवता ठाहे छॾंदो। अहिड़े शिव बाबा खे, शिव बाबा बि त आत्मा ई आहिनि। असां सभु दुनिया में आत्माउनि सां ई गॾु पार था ॾियूं।
लेकिन दुनिया जी कोई अहिड़ी आत्मा आहे जो असांखे देवी ऐं देवता समान विश्व जो मालिक ठाहे थी। त कम से कम असां इहे यादि रखो कि शिव बाबा सां गॾु सुधा रहंदासीं त असां विश्व जा मालिक ठही वेंदा, श्री लक्ष्मी श्री नारायण जहिड़ो ठही वेंदा। त बाबा चवनि था कि कोई भी विक्रम व व्यर्थ कर्म बार बार थींदो आहे त हिन जो कारण आहे कि असां सदा साथी के साथ न रखंदा आहियूं अथवा साथ जो अनुभव न कंदा आहियूं। कॾहिं कॾहिं हलदे हलदे उदास छो थी वेंदा आहियूं? उदास तॾहिं थींदा आहियूं जॾहिं अकेलोपन थींदो आहे। बुरो कर्म भी अकेलेपन में कंदा आहियूं, उदासी भी अकेलेपन में ईंदी आहे। अगर संगठन आहे और संगठन जी प्राप्ति हुजे त उदास थींदा छा? अगर सर्वशक्तिवान बाप साथ आहे, बीज साथ आहे त बीज सां गॾु सॼो वृक्ष साथ में आहे न, पोइ उदास अवस्था कीअं थी सघे? शिव बाबा सां गॾु सिर्फ़ शिव बाबा न आहे, शिव बाबा सां गॾु पूरो विश्व, पूरो ब्रह्मण परिवार, पूरो सभु धर्म वारी आत्मायूं, सब पूरी विश्व जी सब प्रकृति आदि सब असां सां गॾु आहे। त बाबा सां गॾु सभु आहे, बीज में सॼो झाड़ समायल आहे। पोइ उदास अवस्था कीअं थींदी? अकेलोपन ही न थींदो त उदास कीअं थींदो? बाबा जे ज्ञान में भी बाबा पूरे विश्व जी ॻाल्हियूं ॿुधाईंदो। कोई अगरि मुरली पढ़ी वठे न, सुठी रीति मुरली ॿुधे या पढ़े, तो हुनखे लॻंदो कि मां हिन 1 घंटे में पूरे विश्व जी सैर करे आहियां, टिनी लोकनि जी सैर करे आहियां। अगरि कोई ध्यान सां ॿुधे त हुनखे लॻंदो ई न मां काॾे न वेंदी। कॾहिं कॾहिं माया जा विघ्न वार थियण जे कारण पंहिंजे खे निर्भल अनुभव करण जे कारण परेशान स्टेज ते पहुची वेंदा आहिनि। असां छो परेशान थींदा आहियूं, छो उदास थींदा आहियूं? छोकी माया जा विघ्न ईंदा आहिनि, हिनजे कारण असां आत्मा निर्भर अनुभव कंदा आहियूं, परेशान थी वेंदा आहियूं। बलवान साथ आहे, शिव बाबा साथ में आहे, भुलिजी वेंदा आहियूं भई परेशानी। शिव बाबा हाणे छो था चवनि मूंखे पाण सां गॾु? छोकी पतो आहे हिन दुनिया में अहिड़ी अहिड़ी ॻाल्हियूं ईंदियूं जो तव्हां हैंडल न करे सघंदव। कोई भी ॻाल्हि अचे, चाहे तव्हांजी ग़लती हाणे जी आहे या पहिरों जी ग़लती जे कारण कोई भी ॻाल्हि अचे, हिन में ग़लती थी वई त थी वई, पहिरियों या हाणे। बाबा खे त ॿुधायो कम से कम असां हुन विघ्ननि खां पार त थी वेंदासीं जल्दी। कम से कम असां निर्बलता अनुभव त न कंदासीं। त बाबा चवनि था बलवान साथ आहे, भुलिजी वेंदा आहियो त निर्बल थी वेंदा आहियो। पोइ ॻाल्हि में फसी फसी करे बाबा सां ॿियो ई डिस्कनेक्ट थी वेंदा आहियूं त परेशान थी वेंदा आहियूं, अकेलोपन लॻंदो आहे, उदासी थी वेंदी आहे। कुझु बि थिए, भले तव्हांजी ग़लती आहे, बाबा छोकी बाप आहे न, बाबा ते असांजी मदद करण वारो आहे। त बि असां सच्चाई सां ॿुधाईंदासीं त बाबा जी मदद सां बाबा क्षमा भी करे छॾंदो आहे, माफ़ भी कंदो। निर्बल थियण जे कारण पंहिंजी शान खे भुलिजी वेंदा आहियो त परेशान थी वेंदा आहियो। त जो भी कमज़ोरी व कमी अनुभव कंदा आहियो, उन सभिनि जो कारण छा? जो भी असांजी कमज़ोरी ऐं कमी आहे, हुनजो कारण छा आहे? असां बाबा खे पाण सां साथ न रखंदा आहियूं ऐं बाबा जो हथ न पकड़े रखंदा आहियूं कि बाबा मूंखे छा ॻाल्हियूं चई, मूंखे सॼो ॾींहुं छा करणो, कि ॿाहिरि काॾे वञे असां हुनखे सिखायूं भई ईअं कजां ईअं कजां। अगरि उहो कुझु यादि ई न रखे बुद्धि में, भले वो तव्हांखे यादि भी न करे, तव्हांजी ॻाल्हियूं भी यादि न करे, पंहिंजे संग में अची वियो, पंहिंजे खेल कूद में अची वियो, त आखिर त हुनखे किथे न किथे प्रॉब्लम ईंदी, पोइ परेशान थी वेंदो। त साथ ऐं हथ जो सहारो मिलंदे हुए भी छॾे ॾींदा आहियो। सम्झो, असां अगरि अञा भी जीवन में परेशान उदास थियूं था त छो था थियूं? छोकी असां बाबा खे ॿुधायूं नथा,
बाबा जो साथ अनुभव नथा करूं, बाबा जो श्रीमद उनकी बुद्धि में याद नथा रखूं। चईंदा भी आयसि जी कल्प में हिक बार ही बाबा तव्हांजो अहिड़ो साथ मिलंदो आहे, वो भी छॾे ॾींदा। कोई कंहिंजो साथ कंहिंखे हथ ॾेई करे अगर किनारो करण चाहे, समझो के माण्हू हथ भी पकड़े रखियो त भी वो किनारो ही खुद हथ पकड़े रखे थी, तभी वो किनारो कंदो वञे त उहा या डूबण जो प्रयत्न करे, पंहिंजे पाण खे काथे रस्सी ते ॿधी रखे थी कि मां डूबा न, तभी सोचींदा हाणे मां डूबा त डूबी पाईंदो, पंहिंजे पाण खे स्वयं ही परेशान कंदो न। त ईअं बाबा जो बाबा खे छॾनि भी नथा, बाबा खे छॾनि भी नथा, ॿाहिरां भी चवनि था, लेकिन जो असली साथ बुद्धि द्वारा याद करणो खपे, जो बाबा जी श्रेष्ठ श्रीमत ते हलणो खपे, उहो नथा हली सघनि त परेशान था थी वञनि। ॾाढो समय खां हिन सृष्टि ते रहंदे हुए हाणे भी यही परेशानी जी स्थिति सुठी लॻंदी आहे छा? बाबा चवनि था कि ॾाढो समय खां हिन सृष्टि ते रहंदे हुए भी केॾी सारी असां पहिरियों भी परिस्थिति ॾिठियूं आहिनि, लेकिन हाणे भी सेम परेशानियूं असांजे जीवन में अचनि थियूं। बाबा जो ठहण खां पोइ भी, जबकि बाबा सभु सोल्यूशन ॿुधाए भी तो, बाबा मदद भी था करनि, त ॿुधाए सुठी लॻंदी? न त बार बार हुन तरफ़ छो था वञो? अगर सुठी नथी लॻे, इलाज मिले तो, मदद मिले थी त इलाज नथा करायो, मदद नथा वठो, त पोइ बाबा भी छा करे? इन करे बाबा चवनि था हाणे जल्दी हलणो, स्पीड तेज करणी आहे, सार खे पंहिंजे में समाए वठो त सार युक्त थी वेंदसि, ऐं आसार संसार सां बेहद जी वैरागी थी वेंदी। अच्छा सदा साथ ऐं हथ वठण वारा बेगमपुर जे बादशाहनि खे बाप दादा जो याद प्यार ऐं नमस्ते। अच्छा, ओम शांति।